पंहिंजे बयान में अजीब ॻाल्हि ॿुधाई मुंहिंजो ॾाॾो साईं मूंखे ॿुधाईंदो आहे अञा ज़िंदा आहे 98 साल उमिरि अथसि मुसल्ले ते नमाज़ पढ़ाईंदो आहे चओ सुभान अल्लाह मुंहिंजे ॾाॾे साईं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई पुट अल्लामा अब्दुल शकूर दीनपुरी वाइज़ में इहा ॻाल्हि ॿुधाई त मां लाहौर जे इलाइक़े में वयुमि फरमायो हुते हिकिड़ो शख़्स हुयो लाहौर जे बाज़ार में ज़मीन ते पिने पियो जंघा ॾेई ख़तम ज़मीन ते घीसजी हले पियो अल्लाह जे नाले ते ख़ैरात वठे पियो जॾहिं मां दीनपुरीअ ते उनजी नज़र पई मूंखे सॾ कयईं से अल्लाह जो वास्तो थी मूंसां 2 मिंट वेह मुंहिंजो दास्तान त ॿुधो मुंहिंजो ख़ैर त आहे साईं हे हाल मुंहिंजा ॾिसेंदो मूंखे अल्लाह जी ज़ात गंज ॾिनो हो मां वटि बंगलो हो मां वटि गाॾी हुई मां वटि घरवारी हुई मां वटि औलाद हुई मां वटि माल मिल्कत भी गंज हुयो साईं मां ग़लत नौजवाननि जी सोबत में अची वयुमि मां रात जो होटलनि ते अयाशी कंदो हुयुमि मां जुआ जे पतनि सां रांदि खेॾंदो हुयुमि मां नौजवाननि सां गॾिजी रात जो शहर में होटलनि ते शराब पीअंदो हुयुमि साईं रात जा 2:30 थी वञनि 3 बजे मां घर अचां दरवाज़ो खड़कायां साईं मुंहिंजो अबो त जवान छॾे वियो हो मुंहिंजी अमड़ जी जल ज़िंदा हुई मुंहिंजे लाइ दरवाज़ो खोलींदी हुई मां ते नज़र पवे चवे बचड़ा तूं मानी खाधी आहे न मां अम्मा तुंहिंजे इंतज़ार में रात जा 3 थी विया आहिनि अञा मां जी जल अमड़ मानी न खाधी आहे तुंहिंजे इंतज़ार में या थी मां ओ बचड़ा तुझी ज़ाल सुनी पई तुझा बचड़ा सुनी पया पुट ॿुधाए मानी खाधी थी या न अम्मा मां त होटलनि ते मानी खाई आहियां पुट रात जो देर न कंदो कर मां तुंहिंजे इंतज़ार में वेंदी आहियां आराम न कंदी आहियां मूंखे निंड न ईंदी आहे तोखां सवाइ साईं मुंहिंजी आदत हुई हिन कन में ॿुधां हिन कन में अम्मा जो फरमान कढी छॾियां महीनो गुज़री वियो मां रोज़ानो रात जो घर देर सां अचां साईं हिकिड़े ॾींहुं अल्लाह जो कसम वॾो गुनाह थी वियो मां शराब जे नशे में हुयमि मुंहिंजी अमड़ मूंखे ॾाढो बेइज़्ज़तो कयो मूंखे दड़का ॾिनई से मां पंहिंजी माउ जी इज़त खे सुञाणे मां न सुञातो से मां पंहिंजे पेरनि में जूता लाहे करे मां पंहिंजी अमड़ जे गिटनि ते हया साईं मां पंहिंजी अम्मा जी पुठीअ खे जूता हया साईं मुंहिंजी अम्मा खे मां पंहिंजी अमड़ खे ॾाढो मारियो अम्मा आसमान ॾे तके दुआ घुरी ओ मुंहिंजा अल्लाह ओ आसमान ज़मीन जा रब करीम अहिड़ी औलाद न ॾिया त भलो हीअ कहिड़ी बदबख्त औलाद आहे जेका पंहिंजे पेरनि में जूता लाहे अध रात जो माउ खे मारे अल्लाह अहिड़े बदबख्त पुट जो मां मुंहुं नथी ॾिसी सघां अल्लाह मूंखे हिते ई मार मुंहिंजो साह निकिरे साईं रात जो त अल्लाह जी रहमत दुनिया जे आसमाननि ते लही वेंदी आहे कंदकोड़ जा मुस्लमान मुंहिंजे साईं जो फरमान आहे जॾहिं मज़लूम दुआ कंदो आहे या अमड़ पंहिंजे बचे लाइ का दुआ कंदी आहे रहमत जी या बदबख्ती जी अम्मा जी दुआ ॿियो मज़लूम जी दुआ आसमाननि ते ईअं वेंदी आहे जो 7 आसमाननि जा दरवाज़ा खुली वेंदा अर्श अज़ीम ते उहा दुआ जल्दी पहुची वई साईं अम्मा जो साह निकिरी वियो अम्मा जो रूह मलाइक खणी विया मां आलम खे घुरायो से मां अमड़ जो जनाज़ो पढ़ायो अम्मा खे कफन दफन ॾेई मां दफनाया 3 ॾींहं गुज़री विया तॾो खणायो पत्थर खणायो साईं 3 ॾींहंनि खां पोइ माउ जी बददुआ मूंखे लॻी मुंहिंजे सॼी गंघ में मूंखे बीमारी थी वई कैंसर जी बीमारी लगी से मां वॾा लख रुपया ख़र्च कया ओ अल्लाह में दीनपुरी अल्लाह जो कसम मूंखे शफ़ा न दी आख़िर डॉक्टर मुंहिंजी सॼी गंघ कटे छॾी वरी मूंखे खॿी गंघ में बीमारी लगी साईं जीत पइजी विया
फलूसना थी विया घर वारी तलाक वठी भॼी वई बच्चा भी खणी वई माल घर जा ज़ेवर भी खणी वई साईं मुंहिंजी गाॾी ख़त्म मुंहिंजो घर नीलाम थी वियो ओ साईं दीनपुरी आख़िर डॉक्टर मुंहिंजी ॿी जंग भी कटे छॾी हाणे मूंखे एतिरो पैसो न आहे जो टुकर मानीअ जो खाई वठां लाहौर जी घिटिन में रुलंदो आहियां ज़मीन ते गीस भी पिनंदो आहियां ओ साईं दीनपुरी अल्लाह खां दुआ त गुर मुंहिंजो दुनिया वारो जहान त तबाह थी वियो अल्लाह मुंहिंजो आख़िरत वारो जहान चङो